الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله وكفى وسلام على عباده الذين اصطفى لا سيما على محمد المصطفى صلى الله عليه وسلم وعلى الأصياء من عترته الذين أذهب الله عنهم الرجس وطهرهم تطهيرا إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما ولعنة الدائمة على أعدائهم من يوم ظلمهم إلى قيام يوم الدين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب إني لما أنزلت إلي من خير فقير أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد وفرقانه الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم حتى إذا جاء أحدهم الموت قال رب ارجعوني لعلي أعمل صالحا فيما تركت كلا إنها هو كلمة هو قائلها ومن ورائهم برزخ يوم يبعثون صلوات जी इसाले सवाब जी मजलिस मदरसे जी मुनासिबत सां मां वञ सामे ही आयत तलावत कई आहे कुरान मजीद जे 18 सिपारे सूरत मोमिनून जी ही आयत आहे। हिन आयत में खुदा वंदे आलम असांखे गफ़लत खां बेदारी जे लाइ सबक़ थो ॾिए। ही आयत जेका इहो ई पाण असांखे ॿुधाए थी त गफ़लत खां बेदारी जे लाइ ही हिकिड़ी बहितरीन सबक़। हिकु दफ़ा सूरत फातिहा 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़ी मरहूम उस्ताद राहिब जो रूह खे मरहूम إياك نعبد وإياك نستعين صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين قل هو الله أحد بسم الله الرحمن الرحيم قل هو الله أحد ولم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد मुझे कहा तव्हांजे साम्हूं तलावत कई आहे उनजो ज़ाहिरी तर्जुमो। ख़ुदावंद आलम इरशाद फरमाए थो त इंसान एॾी त गफ़लत में पइजी वियो सफ़ा पाण सम्झो था त असां वटि केतिरी गफ़लत आहे।
एड़ी गफ़लत में पइजी वियो। ख़ुदा फरमाए थो जो मौत अची वियसि संभलियो कोन। हत्ता इज़ा जाअ अहदहुमुल मौत, मौत ताईं गफ़लत में पियो रहियो, सुधरियो कोन, सम्झो कोन, बेदार होशियार कोन थियो। तव्हांजो मथां मौत अची वियसि। मौत जे अचण खां पोइ हाणे क़ाल रब्बिरजिऊनी लअल्ली अअमल सालिहन फीमा तरक्तु। मौत खे अखियुनि सां ॾिसी हाणे तमन्ना थो करे त परवरदिगार हिकिड़ो दफ़ो दुनिया में मोटाए मोकिल, हिकिड़ो दफ़ो दुनिया में मोटाए मोकिल त जेके हींअर ताईं मां चङा कम न करे सघियो आहियां उहे करे अचां। हाणे हिनायत में इन ख़ुदा असांखे इहो सबक़ थो ॾिए त अहिड़ा न थियो जो तव्हां बि वेही गफ़लत खां मोहलत घुरो। पोइ हाणे इन करे ॾिसूं था पिया त मोहलत ख़ुदा उनखे बि कान ॾिनी आहे। हाणे ख़ुदा मूंखे जवाब में इरशाद फरमाए थो, अंदाज़ो लॻाओ न केतिरी उमिरि, हे माण्हू, इंसान, हे अंबिया, हे औलिया, हे हालात केतिरा गुज़रिया आहिनि। इहे हालात दोहराया पिया वञनि मजलिसुनि में हर जॻह ते, मगर को संभले थो? को होशियार थियण वारो कोई कोन्हे। कल्ला कलिमतुन हुव क़ाइलुहा, ख़बरदार, होशियार थी ख़ुदा फरमाए थो ख़बरदार मोहलत घुरण वारे खे, मोहलत घुरण वारे खे ख़ुदा फरमाए थो त होशियार थी। हे रुगो ज़ुबानी ॻाल्हि थो करे, क़ाइलुहा, हाणे मोहलत कान्हे का। हाणे घणो ई थियो, हे अंबिया जा हालात ॾिठई, पाण ॿुधई, हे पाण रोज़ाना या ॿिए टे ॾींहं हर ॻोठ में को न को मरे थो, जंहिंजा कपिड़ा बि ॿिया था लाहिनि, तड़ बि ॿिया था ॾियारनि। वरी उन खां पोइ हुनखे पोइ अञा ॿियो कफ़न बि पाराइनि था। तोखे इन मां सम्झ में ॻाल्हि न आई त तो ते बि इहो वक़्तु ईंदो, तो ते बि इहो वक़्तु ईंदो, तूं बि मरंदे, तुंहिंजा कपिड़ा बि ॿिया लाहींदा, तड़ बि ॿिया ॾियारींदई, गुसल कफ़न बि ॿिया कंदई। इहो सम्झ में न पियो अचे। रोज़ाना पिया हिक ॿिए खे दफ़नायूं, पाण सम्झो था इहो हाल आहे असांजो हींअर। हाणे हाणे करे इन गफ़लत में हाणे ख़ुदा बि फरमाए थो त ख़बरदार हाणे मोहलत कान्हे का। हाणे मौत मिन वराइहिम बरज़खुन इला यौम युबअसून, हिन खां पोइ बरज़ख में हिकिड़ो टाइम गुज़ारणो पवंदी। मरण खां वठी वरी क़ब्र मां उथण ताईं जे अरसे खे बरज़ख सॾिजे थो। हिन खां पोइ बरज़ख अथई, बरज़ख खां पोइ वरी हिकिड़े ॾींहुं तोखे उथारे, क़ब्र मां उथारे, हिसाब किताब वरितो वेंदो। हाणे इहो इस्लामी अक़ीदे जी बुनियादी आहे, बुनियादी अक़ीदा आहिनि इस्लाम जा इहे त मरण खां पोइ क़ब्र में दफ़न थियणो आहे, उन्हनि खां पोइ हिकिड़े ॾींहुं वरी उथी हिसाब ॾियणो आहे, हिसाब खां पोइ चङा जन्नत में, बुरा जहन्नम में। इहो यकीन आहे? यकीन कोन्हे। यकीन हुजे त पोइ कमु न करे न, यकीन हुजे जेकॾहिं गुनाह न करे, जेकॾहिं इहो यकीन हुजे त वाक़ई मरी ऐं जवाबु ॾियणो आहे, मरणो आहे, पोइ तॾहिं त पोइ गुनाह न करे। जेकॾहिं यकीन न आहे तॾहिं गुनाह थिए थो। हाणे इन हिसाब सां इन इस्लामी अक़ीदे में एतिरो कोन थो इंसान यकीन पैदा करे सघे जो वाक़ई मां बि सुभाणे मरंदुसि, मूंखे बि दफ़नाईंदा, उन दफ़न खां पोइ हिकिड़ो दफ़ो मूंखे वरी उथी हिसाब ॾियणो आहे, हिसाब ॾियण खां पोइ नतीजे में जन्नत ऐं दोज़ख आहे। यकीन ई कोन्हे,
यकीन हुजे त इंसान गुनाह न करे। जेकॾहिं यकीन न आहे तॾहिं त ॾिसो था हींअर हणण लॻी पई आहे, मुड़े ई कोई कोन थो। के त अहिड़ा बि ज़रिया आहिनि जेके चवनि था त तुंहिंजो छा वञे, तुंहिंजो छा वञे। अहिड़े तरीक़े सां इहो दौरु आहे साईं इंसान ते जो ग़फ़लत में बुटियो पियो आहे, होशियारी कान्हे का। जॾहिं त ख़ुदावंद आलम अरवाह में वाइदो वरितो आहे सभिनी खां, अलस्तु बिरब्बिकुम, छा मां मुंहिंजो रब न आहियां। ऐं उते सभई इंसाननि जूं रूहूं तूं असांजो रब आहे, जीअं हुकुम कंदे ईअं कंदासीं। इंसान ऐं जिन जूं रूहूं उते ख़ुदा सां करे वाइदो करे आयूं आहिनि त हाणे कुझु बि तुंहिंजो जीअं हुकुम थींदो तीअं कंदासीं। छा था सम्झो त हाणे हिन वाइदे खे पूरो कयो अथनि। अलाह सां वाइदो करे फिरी विया, अलाह सां वाइदो करे फिरी विया। पहिरियों पहिरियों इहो अहद आहे। उन खां पोइ ॿियो अहद इहो आहे त ख़ुदावंद आलम 1,24,000 पैगम्बर मोकिलिया आहिनि, त वञी सम्झायो। हदीस में आहे त हिकिड़ो दफ़ो मुआहिदे खां पोइ ज़रूरी न आहे त वरी वरी हुनखे नुमाइंदा मोकिलिया वञनि, मगर इहो अलाह जो अहसान आहे जो वरी वरी नबी मोकिले थो त वञी सम्झायोसि, मतां सुधरी पवे, मतां सुधरी पवे, मतां सुधरी पवे। मरण खां अॻु में, अछे मारण खां अॻु में असुल मौत जी मुद जेका आहे अछे वारे थियण खां पोइ। मौला फरमायो आहे त अछे वार थियण खां पोइ मौत जी आहे। इन खां अॻु में जेको मरे थो उहे सज़ा में मरे थो। वालिदैन जी नाफ़रमानी ऐं अलाह जे हुकुम खे छॾे ॾियणु, ज़िना करणु, बुरायूं करणु, इन्हे सज़ाउनि में मरे थो। बाक़ी हाणे ही वाइदा जो ख़ुदा जो वठे थो पियो कया अथई, उन खां पोइ ॾिसो था त हींअर का शइ कान्हे। ख़ुदा जे वाइदे ते अमल ई कोन्हे, ध्यानु ई कोन्हे। हाल साईं इन वाइदे खे मां पंहिंजी तरफ़ां न साईं, ख़ुदा वॾी सूरत एराफ में फरमायो आहे, मा वजदना ले अक्सरहिम मिन अहद इन वजदना अक्सरहुम लफासिकून। घणो करे पंहिंजे वाइदनि खां फिरी विया, अक्सर नास पंहिंजे वाइदे खां फिरी विया ऐं फासिक फाजर थी विया। फासिक ऐं फाजर जो उहो जेको हदूं टपी वञे, पंहिंजूं हदूं टपी वञे न, उहो फासिक। हाणे घणा इंसान, ख़ुदा थो फरमाए त घणा ई इंसाननि जी वाइदे खे विसारे हदूं टपी वई। हलो हाणे ज़ाहिरी एतबार सां, तारीख़ी एतबार सां रुॻो ॾिसूं था त हज़रत नूह उहो नबी आहे जंहिंखे सभिनी नबियुनि खां वधि में वधि मौक़ो मिलियो आहे तबलीग जो। 950 साल तबलीग आहे जनाब हज़रत नूह जी। 950 जनाब हज़रत नूह तबलीग कई आहे। क़ुरान असांखे ॾसे थो त 950 साल में माण्हू कलील, पोइ लॻ पंहिंजा कलील पैदा कयईं, थोरड़ा। तारीख़ थी ॾसे त माण्हू कुल 8। 950 साल तबलीग कई अथई, माण्हू कुल 8 कढे। सभु माण्हू जी ग़फ़लत आहे। इन हिसाब सां जनाब हज़रत नूह एतिरो अरसो गुज़ारे खां पोइ बि ॾिसो था त हाल इहो आहे माण्हुनि जो। हक़ीक़त इहा आहे त हे 1,24,000 पैगम्बर आया आहिनि, नबियनि 1,24,000 पोइ लॻ पैदा कोन कया। उन में नबियुनि जो को ॾोह कोन्हे को, मगर उन में तबलीग आहे। असां तुंहिंजो हलाल हराम जी परवाह कान्हे का, दीन जी परवाह कान्हे का। इन करे पोइ ॾिसो था त ख़ुदा असांखे इहे सज़ाऊं पियो ॾे। हाणे साईं हज़रत नूह एतिरी तबलीग करण खां पोइ हलियो वियो
माण्हू कुल 8 कढियईं ॿेड़ी ते, चवंदा न ॿुधंदा त ॿेड़ी ते घणा चढ़िया जोड़ा, इहे ई माण्हू कढियईं, बाक़ी ॿिया त सभु ॿुॾी गर्क थी विया। इहे वाक़ियात असांखे इन करे ॾसिया पिया वञनि त असां ग़फ़लत न कयूं ऐं असां होशियारी पैदा करे कुझु ख़ुदा खां दुआऊं घुरी कुझु वठूं, मक़ाम कुझु कोन्हे, का शइ कान्हे का। हाणे सभिनी खां वधीक असांखे इहो वक़्तु मिलियो आहे, पोइ हाणे ॿियनि खे एतिरो नबियुनि खे एतिरो अरसो ई कोन मिलियो आहे, मगर सभिनी नबियुनि खे ख़ुदा मसीह खे ॾसियो आहे त एतिरा पोइ लॻ पैदा कोन कया अथनि। असांजो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो नबी आख़िरी नबी आहे। कुल लाहिरी 23 साल जनाबे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 23 साल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा मौजज़नि सां चंड बि लाहे ॾेखारियनि, सितारा टोड़े ॾेखारियनि, लंघंदे लंघंदे भितुनि मां हैवाननि मां हज मां आवाज़ पियो अचे ला इलाहा इल्लल्लाह जो। अहिड़ी मौजज़े वारी तबलीग खां पोइ बि माण्हू घणा, तव्हां खणी केतिरा बि चओ, मगर बुखारी ऐं तबरी वारा चवनि था इर्तदन नासु बअद रसूलिल्लाह, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ माण्हू मुर्तद थी विया। बुखारी त रुॻो एतिरो ॾसियो त माण्हू रसूल खां पोइ मुर्तद थी विया, एतिरे ताईं जो रसूल जे जनाज़े में शरीक कोन थिया। काइनात जो रसूल जनाज़ो हुनजो, उन जनाज़े खे पढ़ण वारा कुल 6 ॼणा, केॾी वॾी मुसीबत आहे। रसूल जे जनाज़े खे पढ़ण वारा कुल 6 ॼणा साईं। पोइ हाणे अंदाज़ो लॻाए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तबलीग थी, बुखारी ऐं तबरी वारो चवे थो त माण्हू मुर्तद थी विया। मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम मौला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन्हनि कमनि खां, दफ़न वग़ैरह खां फारिग थी, तारीख़ वारा ईअं लिखनि था त 40 ॾींहं हर घर में मदीने वारनि ॾे वियो आहे त हक़ मुंहिंजो आहे। 40 रोज़ मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम सभिनी खे इहा तबलीग कया त हे फिलानी हदीस फिलानी हदीस, हो हदीस हो हदीस, ही आहे त ॿुधो। हा चई हक़ त मुंहिंजो आहे, तव्हां बैत छो करे आयो? चईसीं तूं बि अची, हा बैत कर, असां तुंहिंजी बैत कयूं। चई तव्हां इहो सम्झो था त मां रसूल जो जनाज़ो छॾे ऐं पंहिंजे वोटनि जे लाइ ॿाहिरि निकिरी अचां? इहो ई सबबु आहे। हाणे अंदाज़ो लॻाए, मौला अली इब्न अबी तालिब थो फरमाए त मां 40 ॾींहं पंहिंजे हक़ जे लाइ हर घर में वियो आहे, फ़र्क़ु कोई कोन पियो। असां सिंधियुनि वांगुरु हाज़ुर साईं ज़फ़नी कई, साईं हाज़ुर साईं ईंदासीं। हाणे 40 ॾींहंनि खां पोइ रसूल फरमाए थो, मौला अली इब्न अबी तालिब फरमाए थो त अचो मथो कूड़ाए तलवार न्याम में कढी फिलाणी जाइ ते अची बीहो त हलूं जहाद ते। हाणे मौला 40 ॾींहं तबलीग बि कई आहे, सभु कुझु ॿुधायो अथई। उन खां पोइ हाणे जेकॾहिं घुराइनि थो जहाद जे लाइ, घणा आया? 4, कुल माण्हू 4 माण्हू आया जिन जे लाइ रसूल जनाब मौला अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम फरमायो आहे लव वजदतु 40 रजुलन मिस्ल हाज़िहिल अर्बअत लजाहतहुम, जेकॾहिं हिननि 4 जहिड़ा मूंखे 40 माण्हू बि मिलनि हा, मां ज़रूरु जहाद कयां। माना 40 माण्हू बि न रहिया, इहा आहे असांजी ग़फ़लत। हुन खां पोइ ॾिसूं था त क़ुरान मजीद सुबुह शाम असां पढ़ूं पिया,
क़ुरान मजीद सुबुह शाम तलावत हले पई, सभु को पढ़े पियो। हाणे क़ुरान मजीद बि असांखे ॾसे थो अलाह क़ुरान मजीद में फरमायो हो अलज़ी यअलमु मा यलिजु फिल अर्ज़ि व मा यख़रुजु मिनहा। अलाह जी ज़ात उहा ज़ात आहे जो ज़मीन में छा थो निकिरे, ज़मीन में छा थो अंदरि वञे ॼाणे थो। सभु को यकीन रखे थो आहे कि अलाह सभु कुझु ॼाणे थो, होॾो जी शइ हितां। हाणे जॾहिं इहो अलाह ॼाणे थो सभु कुझु, इन खां पोइ आख़िर में हुव माकुम, ए बंदो मां तव्हां सां गॾु आहियां, जिते बि हूंदो मां तव्हां सां कठो आहियां। हाणे इहो अक़ीदो इहो ॿुधाए कंहिंजो आहे? मोमिननि जो अक़ीदो इहो हुअणु खपे। क़ुर त असांखे इहो ॾिसो थो त मोमिननि जो अक़ीदो यकीन इहो हुअणु खपे। वरी उन खां पोइ ख़ुदावंद आलम फरमाए थो फसयकफ़ीकुहुमुल्लाहु व हुवस समीउल अलीम। अलाह तो फरमाए थो मां तुंहिंजे दुश्मननि जे हरबनि खां वाक़िफ़ आहियां, तूं हुननि जा हवाल ॿुधा न विए, न तोखे का ख़बर, मगर मां अलाह ॼाणा थो। फसयकफ़ीकुहुमुल्लाह व हुवस समीउल अलीम। ख़ुदा उहो आहे जेको हर शइ खे ॼाणे थो, इन करे उहो ई समी अलीम आहे, सभई तुंहिंजूं बलाऊं दूरि कंदो। यकीन कोन्हे न, ज़ुबान सां चऊं था बाक़ी मगर यकीन कोन्हे को अहिड़ो। हाणे अलाह ते एतिरो यकीन बि कोन्हे को, अलाह गॾु आहे उहो बि यकीन कोन्हे को। पोइ हाणे इन एतबार सां ॾिसो था अॼुकल्ह हालात इहे आहिनि, असां हिते वञी पहुता आहियूं हींअर जो भाउ भाउ खां बेज़ार, पीउ पुट खां बेज़ार, माउ धीउ खां बेज़ार। छो जो सही माना में दीन ते असांजो अमल कोन्हे को, उनजे अमल न हुजण जे करे ॾिसो था हींअर वञी इन मुसीबत में फाथा आहियूं हिते असां। हाणे अलाह समी अलीम बसीर ख़बीर ॼाणे बि थो, ॿुधे बि थो, ख़बर बि अथसि ऐं मूंसां गॾु बि आहे। इहो जेकॾहिं यकीन हुजे त इंसानु गुनाह करे, इहो बि यकीन न थियो न, जिन करे माण्हू वरी गुनाहनि में मुब्तला। हे क़त्लो गारत लॻो पियो आहे, बेहयाई बेशर्मी लॻी पई आहे, कोई झलण वारो बि आहे? मौला अली वीचारो दाऊं कंदो, रड़ियूं कंदो हुयो आहे त हल अला ताइबन यतूब क़ब्ल मनियते। आहे को मां पंहिंजी ज़िंदगी में मरण खां अॻु में गुनाहनि खां तौबा करे, हे रुगो नक ते ऐं तौबा थी वई बाक़ी ॿियो ठहियो, कमु वरी साॻिया। इन करे इहा ग़फ़लत आहे न, सभु ग़फ़लत। हाणे क़ुरान मजीद जे ॾस जे मुताबिक़ त अलाह ॾिसे बि थो, ॿुधे बि थो, ॼाणे बि थो, मूंसां गॾु बि आहे। पोइ बि ॾिसो था त गुनाह पिया हलनि, को मुड़े थो तौबा करे थो, कंहिंजो हक़ ॾियण लाइ तयारु आहे? पंहिंजो उहो हुनजो जेको हक़ु आहे उहो ई ॾियण लाइ तयारु कोन्हे। नियाणियुनि खे हक़ु ॾियण लाइ तयारु न आहे, भाइरनि खे हक़ु ॾियण लाइ तयारु न आहे। उहो बनो लपो बि हेॾे मुॾे हुजे, होॾे न हुजे। इहा ई हालत आहे असांजो। इन करे क़ुरान मजीद रोज़ाना असांखे ॿुधाए पियो, पढ़ूं पिया, लेकिन उन मां को सबक़ु कोई कोन थो किराए। क़ुरान रुगो पढ़ण जी हद ताईं, तलावत करण जी हद ताईं आहे, बाक़ी ॿियो ठहे। क़ुरान ते अमल असांजो आहे ई कोन। अल्लाह अल्लाह बिल क़ुरान ला यसबिकुम बिल अमल बिही गैरु। मौला अली अलैहिस्सलाम हसन हुसैन अलैहिस्सलाम खे नसीहत कंदे असांखे सबक़ु थो ॾिए त ख़बरदार ईअं न थिए जो क़ुरान ते अमल करण में अव्हां खां ॿिया अॻिते वधी वञनि। क़ुरान ते अमल करण में ॿियो तव्हां खां को अॻिते वधी न वञे। पोइ हाणे अंदाज़ो लॻाए त असां वटि क़ुरान ते केतिरो अमल आहे।
नियाणियुनि सां घर भरिया पिया आहिनि, कंहिंखे ॾियण लाइ तयारु कोन्हे। हिनखे न ॾियां, हिनखे न ॾियां, हे पढ़ियल आहे, हे नौकिरी कान्हे को, बंगलो कोन्हे को, गाॾी कान्हे का, न ॾियां न ॾियां, इहा थी वई छोरी। इहा थी वञे त हाणे इहा वठी ॾियो त हिनखे मां क़तलु कयां, छो था? इहो हाल आहे साईं। बदकारी केतिरी वधी हुई आहे असांजी, तमामु असांखे काल परवाह ई कोन्हे। हे महरम जूं मजलिसूं, घणियूं मजलिसूं ॿुधियो हूंदो बाबा, फ़ाइदो आहे। मस्जिदुनि जे ॿुधण खां पोइ खो ॾाढी कुड़िया वेठा, कूड़ ॻाल्हाइण वारा, व्याज खाइण वारा, शराब पीअण वारा। देखो त कर, केतिरा असां शराब पीअण वारा वेठा आहियूं हिते। मजलिस में अचूं वञूं पिया, शराब बि पियूं पिया, ॾाढी विकुड़ी पिया, ज़ुल्म, जना, चोरी, बदमाशी, व्याज, शराब, ॻाल्हि ई ॻाल्हि। इन करे असांजो हाल इहो आहे जो असां एतिरनि मोहलतुनि खां पोइ आलम अरवाह वारो वाइदो 1,24,000 पैगंबर सम्झाइण जे लाइ आया। उन खां पोइ क़ुरान रोज़ाना पिया पढ़ियूं, मौत असांजे साम्हूं रोज़ाना हले थो पियो। मौत खे मरंदड़ खे दफ़नाईंदड़ खे ॾिसी करे असां सबक़ न पिरायोसीं त मूं ते बि इहो वक़्तु ईंदो, मां बि सुभाणे मरंदुसि, मूंखे बि क़बर में रखी ईंदा। त एॾनि मोहलतुनि खां पोइ बि इहो हाल आहे साईं। इन करे हक़ीक़त में हुकुम इहो आहे त ख़ुदा वंदे आलम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबानी फरमाए थो, रसूल जी ज़ुबानी फरमाए थो पंहिंजे बचन खे। हर क़ुरान में केतिरा दफ़ा ख़ुदा फरमाए थो त वबिल वालिदैन इहसाना, अलाह जी इबादत कयो ऐं वालिदैन सां एहसान ऐं चङाई कयो। अॼोको माहौल छा आहे, औलाद वालिदैन सां विढ़े थी। मतिलबु त अलाह जी मोहलतुनि मां फ़ाइदो कोन्हे को, बाक़ी मोमिन पका आहियूं, धू जन्नत में वेंदासीं हलिया। मां तव्हां वठ, मौला अली वेठो आहे, मौला हुसैन वेठो आहे, जन्नत उन्हनि जी आहे। असांखे न ॾींदा त ॿियो काॾे वेंदा? ऐं इहो नथा सम्झनि त अली आदिल इमाम आहे जेको पंहिंजे भाउ अकील सां बि रिआयत नथो करे। आदिल इमाम आहे, जनाब अकील सां रिआयत नथो करे। तोसां कहिड़ी रिआयत कंदो? पोइ इहो सभु बाबा जो असां ग़फ़लत में पिया आहियूं, परवाह कान्हे का, रुगो नारे ते ॾाढा नशा लॻा पिया आहिनि, दादा असां ई जन्नती आहियूं, असां ई जन्नत में वेंदासीं। हर को पंहिंजी मर्ज़ी पियो हलाए, दीन जी ॻाल्हि ई कान्हे का, पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ हली हली करे कम जो मुजाहिदो बि करे थो। पता वञ क्यों ज़रूरत आहे क्या चाहते हो? सो हा साईं, इन हाल हिसाब सां माना असां ग़फ़लत ते को बि उन फ़ाइदो न वरितो आहे जो उन मां असां कुझु सबक़ पिराए वठूं। सुबुह शाम क़ुर पियो पढ़जे अॼुकल्ह क़ुर। हे असां मदरसा खोलियूं वेठा आहियूं न, हे मदरसो आहे न, मदरसा खोलियूं वेठा आहियूं। अलाह इमाम जे नाले ते लंगर, पाणी, रहण जूं सहूलतूं, नलका, खाधो पीतो सभु कुझु मिलेनि पियो, बसि तॾहिं बि को अचण लाइ तयारु कोन्हे को। एॾे वञी छा कंदासीं? उहो वञी कोई नौकिरी वठूं त उतां को कुझु कमायूं। कल्ह मूं वटि हिकिड़ो आयो सही सवरो हो चऊं रोहड़ी वारो, पोइ जो पुछो मां त हे पुटु मुंहिंजो हाफ़िज़ आहे। मुंहिंजो पहिरियों मौलवी थो ॿुधां जेको चए थो त मुंहिंजो पुटु हाफ़िज़।
मौलनि जा पुट बि चवंदा त असां वॾा ऑफिसर हुजूं। इहो हाल आहे साईं। पोइ हाणे हींअर इहे जेको माण्हू पाण खे इंजीनियर पाण खे कामयाबु थो सम्झे, डॉक्टर पाण खे कामयाबु थो सम्झे, चवे थो त मुंहिंजा पुट बि इंजीनियर हुजनि ऐं डॉक्टर हुजनि। पोइ हिते पंहिंजो हाल इहो आहे जो पंहिंजी हुन में कोन्हे अमल कोन्हे को, पंहिंजे ई हुन में हाल में असां चङी तरह हलण लाइ तयारु कयल आहियूं के। पोइ जेको ॿाहिरां जेके ॾिसनि था असांजो माहौल ऐं असांजो किरदारु त रहंदो ई बेज़ारी नफ़रत, दीन खां ई नफ़रत करे था वञनि। पोइ हाणे उन्हनि में ॿियनि माण्हुनि जो कहिड़ो हाल थींदो, ॿिया त माण्हू उअं ई ईअं हिन हुनजे पासे। इहो हाल आहे साईं। असांजी हेतिरियूं ग़फ़लत में अहिड़ा त तव्हां बुटिया पिया हूं जो होशियारी कान्हे साईं। हता इज़ा जाअहुमुल मौत, मौत ताईं होशियारी कान आई, ग़फ़लत खां बेदारी कान आई। हाणे हींअर 3 ॾींहं अदा मरी वियो आहे फिलाणो, 3 ॾींहं तॾे ते वेहणो आहे, 3 ॾींहं तॾे ते वेहणो आहे। दुआ जेके आया अचण वारा आ ऐं ठा, न मालूम छा पढ़ी। ईअं मथे ॿ टे माण्हू ईंदा, आ ऐं ठा थी वई, असां ठीकु आहे फातिहा थी वई। 3 ॾींहं सिॼा वेठा हूं हिन जाइ ते फातिहा जे लाइ। वरी हिननि 3 ॾींहंनि में कहिड़ो उहो अमल कयो अथव जेको तव्हांजे मरहूम खे कमु अचे। 3 ॾींहं सिॼा वेठा आहियूं मगर को बि अहिड़ो अमल कोन्हे को जेको मरहूम जे फ़ाइदे जो हुजे। हाणे इन हिसाब सां ॾिसूं था पिया त रुॻो उन्हनि ग़फ़लतुनि में पिया आहियूं। हे अंबिया जी पैरवी कहिड़ी काॾे वई, हे छा थियो काॾे थियो, हे सभु हालतूं असां ॾिसी ॿुधी करे पोइ बि नथा सुधरी सघूं। अंबिया मौजज़नि सां तबलीग करे सम्झाए वियो आहे, तॾहिं बि उन्हनि मां माण्हू घणा सुधरिया। हाणे हिते तुंहिंजे असांजे इलाइक़े में केतिरियूं मजलिसूं था ॿुधूं, ऐं उहो फ़र्क़ु निमाज़ में निमाज़ुनि जो कुझु वाधारो थिए, को सच में वाधारो थिए, कूड़ खां माण्हू बचे, को ज़ुल्म ज़ना चोरी व्याज खां बचे। अॼुकल्ह तव्हां पाण सम्झो था त केतिरो असांजो इहो असरु थी वियो आहे जो शराब ऐं जुआ ऐं छोकिरा बाज़ी। मल्ला तबे ग़ुलाम ला यतहरहु माउ दुनिया। इमाम फरमाए थो जंहिं छोकिरे सां बुराई कई उनखे दुनिया जो पाणी पाक नथो करे, पलीत घुमंदो अथव। इल्लत तौबा, इल्लत तौबा, तौबा खां सवाइ का शइ कान्हे का। तौबा असांजी सिंधी तौबा ही आहे। तौबा जी माना आहे रजा रुजूअन, बुराइनि खां अहिड़ो भॼी वञे जो वरी मोटे ई न ओॾे। हाणे इन दिमाग़ सां ॾिसूं पिया था त हींअर केतिरो खानो ख़राबु थी वियो आहे, औलाद जो खानो ख़राबु थी वियो आहे। माउ पीउ खे बि न को ॻणती आहे, न को माउ पीउ कुझु सोचे थो त हिन लाइ मां कुझु औलाद लाइ करणु खपे मूंखे। पोइ सिंधी वारो चवे थो त ॿार मुछ जो वार, जाते रखेसि मोड़े रखेसि तरह वेंदो। हे असांजी औलाद अॼुकल्ह ॾिसो था त वालिदैन सां विढ़ण लाइ तयारु आहे, को कमु करण लाइ तयारु कोन्हे को, चवणु नथो वठे भई कमकार घर जो चौतराई में करण लाइ तयारु कोन्हे को। इहो असांखे मरण खां पोइ कहिड़ियूं पॻूं ॿधाईंदो। अहिड़ी ग़फ़लत में पिया आहियूं असां साईं। वरी उन खां पोइ 3 ॾींहं गुज़री विया, मजलिस थी वई। वरी अॼु की मजलिस में ॾिसो था त मौलवी साहिब सां ज़ाकिर साहिब जेके अचनि था न, को फातिहा ई कोन थो पढ़ाए। मजलिस पंहिंजे मौज़ू ते पढ़ी दुआ घुरी हलियो वियो, सभु कुझु ठहियो। मरहूम जे लाइ कोई दुआ कोन थो घुरे। हेतिरो सारो 50-60 देगियूं लाहिनि था त ख़ैरात कई त को दुआ घुरण वारो आहे? इहा ई असांजी तबियत आहे, को तबियत दुआ घुरण वारो कोन्हे।
न को दुआ घुराइनि था दादा हाणे हिन दुआ भला घुरायूं पोइ नियाज़ विरहायूं, न न न। सो इहो हाल आहे साईं, असांजी ग़फ़लत में, असां अहिड़ी ग़फ़लत में पिया आहियूं त हाणे छा कयूं? होशियारी कीअं थींदी? कोन थींदी साईं। इज़त समाउन फतरत, ख़ुदा फरमाए थो त इंसानु सुधरंदो ई कोन। इज़त समाउन फतरत व इज़न कवाकिबुन तसरत, जॾहिं सितारा टुटंदा, आसमान टुटी पियो, दरिया वही पिया जाने काॾे, क़बरुनि वारा उथी बीठा, त पोइ इंसानु सोचींदो त हाणे काॾे वञा। इज़त समाउन फतरत व इज़ल कवाकिबुन तसरत व इज़ल नजूमुन क़दरत व इज़ल बिहारु सुज्जिरत व इज़ल क़ुबूरु बुअसिरत। इन्हनि जे उथण खां पोइ इंसानु होशियारु थींदो त हाणे मां छा कयां? पोइ छा थींदो? कुझु न, मरण खां कुझु ई न आहे। अॻु में ज़िंदगी में पंहिंजे गुनाहनि खां माफ़ी वठी पोइ मर। अॻु में पंहिंजी ज़िंदगी में सुधारो करे गुनाह बंदि थी पोइ मर। बाक़ी हाणे मरण खां पोइ हाणे अला हींअर मूंखे छा थींदो? पुॼी वञे। तौबा ऐमा अलैहिस्सलाम मोहम्मद आले मोहम्मद अलैहिस्सलाम जी शफ़ाअत बि मैदान महशर में थिए न साईं, क़ब्र में काॾे वेंदा? मौला जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमायो आहे, इमाम फरमाए थो त असांजी पैरवी ऐं इताअत कयो। हाणे उते हिते असां वटि इताअत पैरवी आहे कान का। सभु को दुनिया में हींअर परेशान लॻो वेठो आहे। ख़ुदा हदीस कुदसी में फरमाए त इंसान ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीआ, ए इंसानो सभु कुझु मां तव्हांजे लाइ पैदा कयो आहे, लेकिन तव्हांखे मां पंहिंजे लाइ पैदा कयो। हाणे जॾहिं न अलाह असांखे पैदा कयो आहे, असां पिछे ते इबादत कयो, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून। अलाह पंहिंजी मार्फत इबादत जे लाइ पैदा कयो आहे इंसाननि खे। हेतिरियूं सारियूं नेमतूं ॾेई चए थो त मुंहिंजो थी। हे अॼोको इंसान छोरनि सां, रनुनि सां, घोड़नि सां, गॾहनि सां छा हाल लॻो पियो? हाणे इन हिसाब सां थिए, ॾिसो थिए त ख़ुदा वल्द आलम असांखे त पंहिंजे लाइ पैदा कयो आहे इबादत ऐं मार्फत। अल्लाह जी इबादत ऐं मार्फत जेका आहे उहा हर कंहिंजे वस जी न आहे। जेतिरो हुनखे ॿुधाइजे थो, सम्झाए थो, तॾहिं बि उहो करण लाइ तयारु कोन्हे को। अॼुकल्ह त रहंदो ई अञा इहो उॾारियो अथनि त बाबा मौलवियुनि ॾे त वञो ई न, मौलवी बेवकूफ़ आहिनि, मौलवी लालची आहिनि, मौलवी बेदीन आहिनि, वहाबी आहिनि। इहो प्रेबलम लाइ हीअं ॾिसो त मदरसे ख़ाली लॻा, मुंहिंजो पंहिंजो मदरसे ख़ाली लॻो पियो आहे। हिते बि 20-30 छोकिरा हूंदा बसि। असां जेकॾहिं चाहियूं था त मुफ़्त में को कमु थिए, आले मोहम्मद जी मिशन को अॻिते हले, पर हे माहौल जेको असांजो आहे इहो अहिड़ो आहे जो असांखे करण ई नथो ॾिए। कमु करण ई कोई असांखे नथो ॾिए। माहौल असांजो अहिड़ो गंदो माहौल आहे। हाणे शैतान खान वॾो आज़ादु आहे साईं। शैतान खान जी वॾी आज़ादी आहे, हिननि सभिनी खे आज़ादी। पोइ हाणे मजलिस थी वई, वाह थी वई, न्याज़ नगर बि सुठा महवा थी विया, वाह जो मजलिस हुई। बाक़ी सबक़ छा पिराई? इन मजलिस मां कहिड़ो सबक़ पिराया आहे? जो जिते आहे सो उते आहे साईं, को कंहिंजी ॿुधे कोन थो। हर को पंहिंजी जाइ ते मगल लॻो पियो आहे। असांजो बि फ़र्ज़ु आहे जो असांखां ख़ुदा पुछंदो त तव्हांजो वियो त छा हिननि खे सम्झाया आहियो। असां पंहिंजी ज़िमेवारी पूरी कयूं, बाक़ी अव्हांजी मर्ज़ी आहे साईं। सुभाणे ईअं त न चई सघंदो त मूंखे ख़बर ई कान्हे। हाणे हिन में ख़बर, तव्हां चवंदो त ख़बर ई न आहे, इहो नथो चई सघे कोई।
हाँ खुदावंद जी तरफ़ां इहो ई आहे त बाबा गफ़लत खे छॾियो। गफ़लत वारो मौत खे ॾिसी जेकॾहिं मोहलत थो घुरे त ख़ुदा हुनखे मोहलत बि नथो ॾे, पोइ मोहलत ई कान्हे। हेतिरी मोहलत ॾिनीमांइ, हे आऊं हे ॾींहुं राति, मौसमुनि जी तब्दीली, मरण वारनि खे बि दफ़नाई, रोज़ाना फातिहाऊं बि पढ़ी, पाण खे ख़्यालु न थी त मूंखे बि मरणो आहे, मूं ते बि इहो टाइम अचिणो आहे। पोइ हाणे इहा ई त ॻाल्हि आहे ॼण हींअर असांजी होश ई कोन्हे। ॿियो त वरी हलाल हराम अहिड़ो करे छॾियो आहे हींअर जो का ॻाल्हि ई कान्हे। बसि हाणे इन उनवान सां असां चवण वारा ऐं ॿुधण वारा हेॾो जी ॿुधी हेॾे वई, जो जिते आहे सो उते आहे। ख़बरूं पवंदियूं मरण खां पोइ, मरण खां पोइ ख़बरूं पवंदियूं त वाक़ई छा हिसाबु आहे छा न आहे। मरण खां पोइ हिसाबु थींदो त वाक़ई छा था पिया कयो, छा कयो अथव। ख़ुदावंद बि असांखे इहो ई फरमाए थो त मां तोखे छो पैदा कयो ऐं करे छा आयो आहे। ख़ुदा बि असांखां इहो थो पुछे त मां तव्हां छा करे आया आहियो, मां तव्हांखे छो पैदा कयो हुयो। इन जो जवाबु हक़ीक़त में असां वटि कोन्हे। असां रुॻो इन में ख़ुशि आहियूं त मोमिन आहियूं, मौलाई आहियूं, ॿियो ठाहियूं। मुंहिंजे ॻोठ में मजलिस हुई, हकीम साहब खे घुरायूं। हकीम साहब त मजलिस पढ़ी, मां बि वेठोसि। चई साईं शीयनि जो नाम अमाल क़यामत ॾे ॾींहुं न खुलंदो, नारनि जा टरक। हाणे दुआ घुरी मोटियासीं पोइते घर ॾे पिया अचूं त उते रस्ते में ॿ मवाला डोड़ंदा सहकंदा आया। चई साईं मजलिस ॿुधई? मां चयो हा। कीअं पढ़ियो? मां चयो भलो पढ़ियो। चई हे त वॼाए छॾियईं जो शींहं जो नाम अमाल कोन खुलंदो। चई इमाम जो फरमान आहे। चई तोखे ख़बर आहे? मां चयो हा मूंखे बि ख़बर आहे। चई पोइ तूं असांखे ॿुधायो कॾहिं न आहे? ड्रिजारे लाह करे छॾियासीं असांजा। मां चयो हाणे हिते मां तोखे किताबनि जा कहिड़ा हवाला ॾियां रस्ते हलंदे हलंदे। फ़ैसिलो तो ते आहे, फ़ैसिलो तो ते आहे त जनाब हज़रत सलेमान हज़रत अबूदर खे मौला पंहिंजो शियो सॾियो। त हाणे वञी तूं पाण फ़ैसिलो कर त नाम अमाल अबूदर सलेमान जो न खुले या तो मुंहिंजो। पेशाब करे कपिड़ा पलीत, जान पलीत ढोड़ंदो, हण में लॻो पिया। तूं बि जन्नत में बग़ैर हिसाब जे वेंदे। नालो थिए आहे न, नालो त शिया थियो। नालो शिया थी वियो त असां शिया थी वियासीं। इन करे असां उॾरी वियासीं, नारा हणी विया त नारा शींहनि जो नाम अमाल कोन खुलंदो। वाक़ई आहे त हिन में शींहनि जो नाम अमाल ख़ुदा उन्हनि खे सीमाहुम फी वुजूहिहिम, उहे पंहिंजे मुंहं मां पधरा। शिया पंहिंजे मुंहं मां पधरा। हलो बाक़ी हाणे हे त नाम अमाल त सभिनी जो खुलंदो, उन खां पोइ त हिसाब त थींदो। हिसाब खां पोइ जन्नत ऐं दोज़ख आहे। इहो छा आहे? इहो हाल आहे साईं माण्हू जो अॼुकल्ह मिले ग़फ़लत में। त रुॻो नालो आयो, असां मोमिन आहियूं, असां शिया आहियूं, असां सभु कुझु आहियूं, असांजो जीअं वणे तीअं पिया कयूं। बसि हाणे मां वेहण खां हेॾे मूंखे